छोला विकिणंदड़ ते पुलिस जो वेशाणो तशदुद दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सख सरदार चारण। खैरपुरनाथन शहर में पुलिस पारां मुबैना शकिल जी बुनियाद ते बेगुनाह मजदूर छोला विकिणंदड़ ॿिनि ॿारनि जो पीउ राशिद अली ब्रोही दादू प्रेस क्लब पहुची पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे दाहियों त मां रोज़ी रोटी छोला विकिणे गाॾियूं धिके पंहिंजनि बचनि जो पेट पालींदो आहियां। केनशा पुलिस मूं मथां चोरी जो कूड़ो इल्ज़ाम हणी बिला जवाज़ बग़ैर वारंट जे SHO ग़ुलाम हैदर चांडियो 15 इंचार्ज फ़कीर मोहम्मद ब्रह्माणी गुलसार चांडियो जमील सुमरो हनीफ सियाल अयाज खोसो गनमैन रहमान ऐं मीर मोहम्मद ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते सरकारी वर्दी सां घर में दाख़िल थी गिरफ़्तार करे सॼी राति मूं मथां वेशाणो तशदुद कयो। हुन चयो त जॾहिं मूंखे मथां कोशिश कर ॾोह साबित न थियो त पुलिस खे छो आज़ाद कयो। हुन चयो त मूंखे सोशल मीडिया ते पुलिस जे वेशाणे तशदुद जूं पोस्टूं रखण ते पुलिस मूं ते केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि त सोशल मीडिया ते तशदुद जूं पोस्टूं ख़त्म कर। पुलिस जे तशदुद थियल मुतासिर ज़ख़्मी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चीफ जस्टिस सिंध सेशन जज दादू IG सिंधु DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो थो करियां त फौरी तौर सोमोटो नोटिस वठी मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे मूंखे ग़रीब मिसकिन खे तहफ़ुज़ ॾियण समेत इंसाफ़ कयो वञे। इंसाफ़ न मिलियो त कोर्ट जो दर खड़काईंदासीं।